बुलाया है ज़ात जो इंदड़ आहियां वेठल ॻोठा आले जी शरीफ़ जो आहियां भाइरनि जी अणबणत ऐं उन्हनि जे सदमनि जे करे मां पंहिंजी घरवारी माई रुकियत पाण कुठी ऐं धीअ इकरा उहा बि मां पाण कुठी। छा सां कुठाई? काती सां भई। काती सां कुठाई इन करे बबला जो पुट असां इन्हनि दुश्मननि खे हरण खां इहो प्लान ठाहियोसीं। इन्हनि खे मारे इन्हनि ते हणंदासीं ज़मीन जे झगड़े जे करे। ऐं मुंहिंजी माउ खे मुंहिंजे भाइनि भेणनि खे मुंहिंजे बाबे मारियो ऐं मुंहिंजी घरवारी खे मुंहिंजे कलीम मारियो ऐं मुंहिंजी पुट खे धीअ खे बि कलीम। छा था मारे? काती सां। काती सां मारे। उन प्लानिंग तव्हां सभिनी जी? प्लानिंग एॾी न हुई पर बसि हुई। कुठवा उहा हिकु मुंहिंजी माउ हिकु ऐं वॾी भेण बाक़ियुनि खे मां कलीमुला कुठवा हबीबुल्ला जी घरवारी खे ऐं उन्हनि जनि ॿिनि ॿारनि खे ऐं ॿिनि नंढनि भेणनि खे ॿियो इन्हनि माना सबूरनि खे मां कुठवा भाइरनि खे नंढनि खे इन्हनि खे मां कुठवा मां कलीमुला। उनखे पकड़ियो कंहिं? पकड़िया बाजले बीठो। ऐं ॿिया भाइनि तो निकिरनि? ई भाइर सभु ॿार हुया। अच्छा। हा मुंहिंजे माइरनि खे कुठाए मुंहिंजी भेणनि सभिनी खे कुठाए साईं चाहे मां बि लिखियो मां निकितुमि माॻे चई तोखे बि कयां छा लाॾे रवानो। मां चयोमांसि न तुंहिंजे मां तोसां हूंदुमि तुंहिंजो ख़्यालु कंदुमि। चई ईअं बि सही आहे। वरी बसि निकिरी आयासीं ॿाहिरि वरी साईं खे चवण ॾी चई उनजे करे कुठमि आहियूं पंहिंजे लाइ न कुठमि रोई करे चए पियो मूं मथां हलादुमि तव्हां सभिनी ॾिठो ख़्वाब में। चई किनो अज़ाब ईंदो वॾो किनो ईंदो उनजे करे मां ईअं थो कयां। जेकॾहिं बचियलु हूंदा न हे त पलीत न त पाक आहिनि उनजे करे मां कयां थो।